अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। जीअं तव्हांखे ख़बर आहे त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एमफिल ऐं पीएचडी जी एडमिशन्स हली रहियूं आहिनि ऐं उन जी जेको आहे रजिस्ट्रेशन जी लास्ट डेट थी चुकी आहे ऐं उन खां पोइ यूनिवर्सिटी ऑफ सिंध अनाउंस कयो त असां 12 जून ते जेको आहे एमफिल ऐं पीएचडी जी टेस्ट वठंदासीं। त उन टेस्ट जे सिलसिले में यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी टेस्टिंग सर्विस तरफ़ां जेको आहे सैंपल टेस्ट पेपर अनाउंस कयो वियो आहे त तव्हां इनखे ॾिसी करे जीअं सुठे खां सुठी तयारी करे सघो ऐं तव्हां जेको आहे पंहिंजी टेस्ट क्लियर करे सघो। त ही सैंपल पेपर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो त इन जे बारे में असां डिस्कस कंदासीं केतिरा सेक्शन्स हूंदा, कहिड़नि सब्जेक्ट्स मां टेस्ट ईंदी ऐं तव्हांखे कीअं तयारी करणु घुरिजे। त सभिनी खां पहिरियां हिन टेस्ट में जेको आहे 4 सेक्शन्स हूंदा, जंहिंमें सेक्शन 1 तव्हांजो इंग्लिश जो हूंदो जेको 20% हूंदो। 100 क्वेश्चन हूंदा, 20 क्वेश्चन तव्हांजा इंग्लिश जा हूंदा। क्वांटिटेटिव रीजनिंग तव्हांजो 15% हूंदो। एनालिटिकल रीजनिंग तव्हांजो 15% हूंदो ऐं सब्जेक्ट नॉलेज तव्हांजी 50% हूंदी। त ही टेस्ट पेपर जो डिवीजन आहे, इन मुताबिक़ तव्हांजी टेस्ट थींदी। तव्हांजी इंग्लिश जेका आहे उहा 20% हूंदी, तव्हांजी क्वांटिटेटिव रीजनिंग 15% हूंदी ऐं तव्हांजी एनालिटिकल रीजनिंग 15% हूंदी। ऐं उन खां अलावा तव्हां जंहिं बि सब्जेक्ट जे लाइ अप्लाई करे रहिया आहियो, लाइक बिज़नेस एंड कॉमर्स जे लाइ जेके अप्लाई करे रहिया आहिनि त उन्हनि जेको बैचलर में 4 इयर्स में जेको सब्जेक्ट पढ़िया आहिनि उन्हनि मां उन्हनि जी 50% टेस्ट हूंदी। ईअं केमिस्ट्री वारनि जी केमिस्ट्री में टेस्ट हूंदी, कंप्यूटर साइंस वारनि जी कंप्यूटर साइंस मां 50%। त सब्जेक्ट बेस्ड जेको आहे उहो तव्हांजे पंहिंजे सब्जेक्ट मां टेस्ट हूंदी। बाक़ी जेको आहे टेस्ट ही 3 सेक्शन्स में हूंदी। इनमें सभिनी खां पहिरियां ही तव्हां सैंपल पेपर ॾिसी रहिया आहियो त जंहिंमें जेको आहे सिनोनिम्स एंटोनिम्स हूंदा, उन खां अलावा जेको आहे सो प्रीपोजिशंस हूंदा, उन खां अलावा तव्हांजी जेको आहे पैसेज राइटिंग हूंदी। ही सैंपल टेस्ट तो तव्हांखे हिकिड़ो एमसीक्यूज़ ॾिनो वियो आहे। फॉर एग्जांपल हिकिड़ो वर्ड आहे एक्सेंचुएट, इन जी तव्हांखे जेको आहे सिमिलर मीनिंग जो तव्हांखे ॿुधाइणो आहे त इन जी सिमिलर मीनिंग छा आहे। त एक्सेंचुएट इन में जेको ऑप्शन करेक्ट आहे उहो बी आहे, एम्फेसाइज़िस आहे। ईअं जेतिरी तव्हांजी वोकेबुलरी स्ट्रॉन्ग हूंदी त तव्हांखे ख़बर पवंदी तव्हांजी जेको आहे सिमिलर मीनिंग्स तव्हांखे ख़बर पवंदियूं। इन जे लाइ तव्हांखे पंहिंजी वोकेबुलरी स्ट्रॉन्ग करणी आहे। उन खां अलावा ही सेकंड क्वेश्चन आहे जेको तव्हांजो प्रीपोजिशंस सां रिलेटेड आहे। त जेको सेकंड क्वेश्चन आहे हिन में ॿुधाए थो माउंटेन इज कवर्ड डैश स्नो। इन जा तव्हांखे 4 ऑप्शन मौजूद आहिनि, ए बाय, बी विथ, सी ऑफ, डी नन ऑफ दीज। त इते जेको हिन जो करेक्ट ऑप्शन आहे उहो बी आहे। ईअं ई तव्हांखे प्रीपोजिशंस जा रूल पढ़णा पवंदा। प्रीपोजिशन ऑफ टाइम कहिड़ा आहिनि, प्रीपोजिशन ऑफ वर्क कहिड़ा आहिनि, प्रीपोजिशन ऑफ प्लेसेस कहिड़ा आहिनि। इहे सभु तव्हां जॾहिं तव्हांखे उन्हनि जा रूल्स ईंदा तव्हां इहे शयूं इज़ीली तव्हां ही टेस्ट कवर करे वेंदा। उन खां पोइ रीडिंग कॉम्प्रिहेंशन आहे, तव्हांखे ही पैसेज मिलियल हूंदो ऐं इन पैसेज जे मुताबिक़ पोइ तव्हांखे हेठि क्वेश्चन मिलियल हूंदा, उन्हनि क्वेश्चननि जा ऑप्शन मिलियल हूंदा जेके तव्हांखे पैसेज मां ई आंसर करणा आहिनि। उन खां पोइ जेको इंग्लिश खां पोइ सेक्शन आहे उहो आहे क्वांटिटेटिव रीजनिंग। इन क्वांटिटेटिव रीजनिंग में तव्हांजी मैथ हूंदी, अर्थमेटिक हूंदी, तव्हांजी अलजेब्रा हूंदी। त इहे सिंपल जेके 8th 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर में जेके बि तव्हांजी अलजेब्रा ऐं मैथमेटिक रिलेटेड क्वेश्चंस हूंदा आहिनि, जेके तव्हांजी क्वांटिटेटिव रीजनिंग जंहिं सां तव्हांजी जज कई वञे त उहे क्वेश्चन हूंदा। जीअं ही तव्हां वटि हिकिड़ो क्वेश्चन आहे असां वटि 14 नंबर ते, त पीटर इज 3 times एज ओल्ड एज टॉम, इफ द सम ऑफ देयर एजेस इज 40, हाउ ओल्ड इज पीटर। हाणे इन में जेको आहे समटाइम्स इक्वेशन ठाहे करे बि असां सॉल्व कंदा आहियूं, पर हिते ही इज़ी आहे त हिन में मां तव्हांखे हाणे हिते ॿुधाए थो पीटर इज 3 times एज ओल्ड एज टॉम, इफ द सम ऑफ। हाणे पीटर जेकॾहिं 3 times टॉम जी जेका एज आहे उहा मल्टीप्लाई थींदी 3 times त पीटर जी एज थी वेंदी ऐं ॿिन्ही जी एज जो जेको सम आहे 40। त हाणे हिते असां ॾिसूं जेकॾहिं ॿिन्ही जी एज जो सम आहे 40 ऐं हू 3 times त इफ पहिरियां असां ऑप्शन ए था खणूं 10, जेकॾहिं 10 खे मल्टीप्लाई कयूं 3 सां त असां वटि छा अची वेंदो 30। 10 ऐं 30 कंदासीं त असांजो एग्ज़ैक्ट उहो ई आंसर आहे। त 40 इन्हनि ॿिन्ही जी एज जेको आहे सम एज जो जेको एज थो थिए उहो 40 थो थिए। त इन करे हिन में जेको ऑप्शन ए आहे उहो करेक्ट आहे ऐं ॿिया ऑप्शन जेका आहे उहे ग़लति आहिनि। ऐं ईअं ई तव्हांखे हेठि क्वेश्चन मिलियल आहे, फिजिक्स क्लास हैज़ 12 बॉयज़ एंड 18 गर्ल्स, व्हाट इज द फ्रैक्शन ऑफ द। ही फ्रैक्शन जो क्वेश्चन आहे। असां फ्रैक्शन में ॾिसंदा आहियूं, डिवाइड कंदा वेंदा आहियूं जेसि ताईं असांजो सिंपलेस्ट थींदो।
फॉर एग्जांपल पहिरियां असां 2 जी टेबल लॻाईसीं 6 टाइम ऐं हिन ते 8 ते जेको आहे 9 टाइम लॻी, पोइ असां 3 जी टेबल लॻाईसीं 3 जी 2 टाइम लॻी एंड 9 ते 3 जी 3 टाइम, त हिन जो जेको ऑप्शन सी आहे 2/3 फ्रैक्शन इहो करेक्ट आहे। ऐं इन में जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे ये वेरी इजी क्वेश्चन है, हाउ मेनी फीट्स आर देयर इन 4.5 मीटर्स। 4.5 मीटर्स में जेको आहे घणा फुट हूंदा आहिनि, उन में जेको आहे तव्हांखे ॿुधाए थो त इफ द 1 मीटर इज 3.28, सिंपली तव्हां छा कंदव, इन 3.281 खे मल्टीप्लाई कंदव 4.5 सां, जेको तव्हांखे ऑप्शन बी आंसर मिलंदो 14.76। ही तव्हां वटि क्वेश्चन आहे। उन खां पोइ तव्हां वटि एनालिटिकल रीज़निंग हूंदी। एनालिटिकल रीज़निंग में इहो हूंदो आहे तव्हांखे हिकिड़ो सिनेरियो मिलियल हूंदो आहे, को बि उन सां गॾु उन जूं कंडीशंस मिलियल हूंदियूं आहिनि, उन्हनि कंडीशंस खे नज़र रखंदे करे तव्हांखे हेठि क्वेश्चन्स मिलियल हूंदा आहिनि 4, 5 ईच, जेको आहे एनालिटिकल रीज़न क्वेश्चन जे हिसाब सां, कंहिंमें 4 हूंदा आहिनि, कंहिंमें 5 हूंदा आहिनि, कंहिंमें 6 हूंदा आहिनि, ऐं कंडीशंस बि ईअं वेरी कंदियूं आहिनि हर क्वेश्चन जे, त तव्हांखे उन एनालिटिकल रीज़निंग जी कंडीशंस सम्झी करे हेठि जेको आहे आंसर करणा आहिनि। जे ही तव्हां वटि हिकिड़ो पूरो पैसेज आहे, हिनखे पहिरियां तव्हां पढ़ंदा, उनजी कंडीशंस खे ॾिसंदा, हिन में जेको आहे रिस्ट्रिक्शंस, हिन में जेके कंडीशंस कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, ऐं उन्हनि कंडीशंस खे पूरो करे तव्हां हेठि जेको आहे पंहिंजा आंसर्स ॾींदा। त हींअर लिमिटेड टाइम आहे, तंहिं करे अगरि असांखे मज़ीद टाइम मिलियो त असां एनालिटिकल रीज़निंग जा कुझु क्वेश्चन तव्हां सां शेयर कंदासीं, जीअं तव्हांखे जेको आहे आसानी थिए। त उन खां पोइ तव्हांजी जेको आहे सब्जेक्टिव टेस्ट हूंदी 50%, त ही सैंपल पेपर आहे, इनखे ॾिसी करे तव्हां पंहिंजी तयारी करे सघो था। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी सिंध यूनिवर्सिटी पारां एमफिल PhD टेस्ट में कहिड़े टाइप जा क्वेश्चन अची रहिया आहिनि। मज़ीद अहिड़ियुनि एजुकेशनल वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।